बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां ॻाल्हाईंदासीं सेल्फ कॉन्फिडेंस एंड एरोगेंस ते। सेल्फ कॉन्फिडेंस जॾहिं असां चवंदा आहियूं त मां बेस्ट आहियां, इहो हिकिड़ो सेल्फ कॉन्फिडेंस आहे। ऐं इन सां गॾोगॾु असां में सिखण जी हिकिड़ी चाह, सिखण जी जुस्तजू आहे अंदरि, त ऐं उहा जुस्तजू असांखे एरोगेंस जे एरिना में वञणु नथी ॾिए। त इन जो मतिलबु आहे त 100% तव्हां सेल्फ कॉन्फिडेंस आहियो। सेल्फ कॉन्फिडेंस में ऐं एरोगेंस में इहो डिफरेंस आहे त सेल्फ कॉन्फिडेंस में तव्हां लर्निंग न छॾींदा आहियो, उहा लर्निंग पई हलंदी आहे। ऐं जिते तव्हां चवंदा आहियो त आई एम द बेस्ट ऐं मूंखे सभु कुझु अचे थो, त उन में जो मतिलबु आहे त तव्हां हिकिड़े ईगो में आहियो ऐं एरोगेंस में आहियो। उहो सेल्फ कॉन्फिडेंस न आहे। हाणे चवंदा आहियूं सेल्फ कॉन्फिडेंस, त इन जो मतिलबु इहो आहे त जेको मुंहिंजो बेस्ट वर्जन आहे उहो मां प्रेज़ेंट कयां, रिप्रेज़ेंट कयां, उहो मुंहिंजी शख़्सियत में नज़र अचे, उहो सेल्फ कॉन्फिडेंस आहे। ऐं उहा सेल्फ कॉन्फिडेंस तव्हां जेकॾहिं सोचो त मोबाइल में असांजो जेके एप्स हूंदियूं आहिनि उहे असां कॉन्स्टेंटली अपडेट उन्हनि खे कंदा ईंदा आहियूं। ऐं उहे अपडेट करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त उन्हनि में जेको बेस्ट खां बेस्ट वर्जन उन्हनि जो एप्लीकेशन्स जो अवेलेबल आहे उहो असां पंहिंजी फ़ोन में डाउनलोड कयूं ऐं उन्हनि खे इस्तेमालु कयूं। त जेकॾहिं तव्हां चाहियो था त हिकिड़ी इहा सेल्फ कॉन्फिडेंस जी लेवल वधंदी रहे, त तव्हां पाण खे अपडेट रखंदा अचो। अपडेट रखण सां तव्हांजो बेस्ट वर्जन तव्हांजे साम्हूं ईंदो। जेकॾहिं तव्हां कॉन्स्टेंटली लर्निंग कंदा ईंदो त तव्हांजो ॾींहों ॾींहुं हिकिड़ो बेस्ट वर्जन साम्हूं ईंदो वेंदो ऐं उहो बेस्ट वर्जन तव्हांखे कंहिं हिकु लेवल ते पुॼाईंदो। जॾहिं तव्हां पंहिंजो हिकिड़ो बेस्ट ऐं हायर वर्जन जॾहिं अपडेट कंदा आहियो पंहिंजो यूर सेल्फ जो, त उन में असांखे कंहिं हार्ड वर्क जी ज़रूरत कान्हे। जस्ट कंफर्ट ज़ोन मां निकिरणो आहे ऐं एनर्जी मौजूदु आहे असांजे अंदरि। कंफर्ट ज़ोन मां निकिरी करे ऐं असांखे जेको आहे पंहिंजे हायर वर्जन जेको आहे रिप्रेज़ेंट करिणो आहे। हाणे जॾहिं कंफर्ट ज़ोन मां निकिरंदा आहियूं त असां चवंदा आहियूं त कॉम्पिटिशन घणो आहे मार्केट में, ॿिया माण्हू आहिनि, ॿियनि सां कंपेरिज़न शुरू करे छॾींदा आहियूं। सभ खां वधीक जेकॾहिं कंपेरिज़न कयो बि था त पंहिंजे कल्ह खे अॼु सां कंपेयर कयो, अॼु खे सुभाणे सां कंपेयर कयो। ऐं उन सां गॾोगॾु कॉम्पिटिशन कंहिंसां कोन्हे, कॉम्पिटिशन सिर्फ़ु तव्हांजो पाण सां आहे। त जॾहिं तव्हां पंहिंजो पाण सां कॉम्पिटिशन शुरू कंदो, मूं में अञा कहिड़ी खामी आहे, अञा मां केतिरो बेस्ट थी सघां थो, जॾहिं तव्हां इहा शइ शुरू कई ऐं कॉम्पिटिशन पाण सां स्टार्ट कयो। कॉम्पिटिशन ॿिए कंहिंसां आहे ई कोन, तव्हांजो पाण सां पाण कॉम्पिटिशन आहे। जे इन कॉम्पिटिशन में तव्हां विन करे वियो त सेल्फ कॉन्फिडेंस तव्हांजी हाई लेवल ते पुॼंदी। सेल्फ कॉन्फिडेंस जो हरगिज़ मतिलबु न आहे त तव्हां ई बेस्ट आहियो। ऐं चवंदो आहियां पंहिंजे स्टूडेंट्स खे हमेशह त यू आर द बेस्ट, ऐं फील कयो यू आर द बेस्ट, यू आर द ग्रेटेस्ट। बट तव्हां इहो न चयो त यू आर द ओनली बेस्ट एंड यू आर द ओनली ग्रेटेस्ट। जेकॾहिं तव्हांखे इहा अची थी वञे स्टेट यू आर द ओनली ग्रेटेस्ट, इहा हिकिड़ी एरोगेंस जी निशानी आहे, अना जी निशानी आहे। चवंदा आहिनि त जिथे अना हूंदी आहे उते अलाह न हूंदो आहे। आजिज़ी अख़्तियार कयो ऐं कॉन्फिडेंस भले हुजे बट उन सां गॾोगॾु आजिज़ी हुजे। एरोगेंस एंड सेल्फ कॉन्फिडेंस जे विच में हिकिड़ी थिन लाइन आहे। जॾहिं तव्हां चओ था आई एम द बेस्ट ऑफ माई सेल्फ, इन जो मतिलबु आहे तव्हां सेल्फ कॉन्फिडेंस आहियो। ऐं जेकॾहिं तव्हां चओ था आई एम द बेस्ट इन द वर्ल्ड, इहा एरोगेंस जी निशानी आहे। तव्हां चाहियो था पाण खे कॉन्स्टेंटली अपडेट रखंदा अचूं। अपडेट रखण जो सिंपल वे आहे ओपननेस आणियो पाण में। ट्राई टू एक्सेप्ट लर्निंग फ्रॉम उन्हनि माण्हुनि मां जेके असांजे इर्द गिर्द आहिनि। ऐं जेको सेल्फ कॉन्फिडेंट माण्हू हूंदो आहे उहो हमेशह ॿियनि मां सिखंदो आहे। एरोगेंट माण्हू जेको हूंदो आहे उहो हमेशह सिर्फ़ु उन्हनि मां सिखंदो आहे जेके हुन खां सम्झंदो त मुंहिंजे मथां आहिनि। ऐं जेको सेल्फ कॉन्फिडेंट माण्हू हूंदो आहे उहो माना
हर कंहिं खां सिखण जी कोशिशि कंदो आहे। हू कोन ॾिसंदो आहे त केरु थो ॻाल्हाए, हू ॾिसंदो आहे त छा थो ॻाल्हाए। ॻाल्हि करण वारे खे न ॾिठो वेंदो आहे, ॻाल्हि करण वारे खे न ॾिठो वेंदो आहे, ॻाल्हि खे ॾिठो वेंदो आहे। मां ॻाल्हि कई त जॾहिं कुझु सिखणो आहे या अपडेट करिणो आहे त ओपननेस हुजे पाण में, माइंड ओपन हुजे असांजो। ऐं माइंड इज़ जस्ट लाइक अ पैराशूट। पैराशूट बि तॾहिं कमु कंदो आहे जॾहिं हू खुलंदो आहे। सो माइंड बि तॾहिं कमु कंदो आहे जॾहिं खुलंदो आहे। माइंड ओपन रखो, सिखण जी कोशिशि कयो। हिदायत कंहिंखां बि मिली सघे थी, लर्निंग कंहिंखां बि मिली सघे थी। इहो न सोचो त को वॾो आलिम आहे त उहो मूंखे अची हिदायत ॾींदो। अलाह ताला चाहे त नंढड़े ॿार खां बि हिदायत तव्हांखे ॾियारे सघे थो। सो ओपननेस तमामु इम्पॉर्टेंट आहे तव्हांजे लाइ। हिकिड़ो मशहूरु कोटेशन आहे जेको चवे थो त when you are talking you only repeating what you know already, when you are listening you are learning something new। सो ॿुधो, जेके सराउंडिंग में माण्हू आहिनि ॿियनि खे, उन्हनि खां अलावा ॿियनि खे ॿुधो, ऐं जेको आहे पंहिंजो अपडेटेड वर्जन जेको आहे, ऐं कीप अपडेट कयो पाण खे। थैंक यू वेरी मच। ऐं फीडबैक ज़रूरु शेयर कंदो। अल्लाह हाफ़िज़।